त असां वटि मैडम आफ्ताब कौसर डीओ साहिबानी पेनल्टी ॾिनियूं। उन 198 माण्हुनि खे रिडक्शन ऑफ रैंक कयो आहे, 2 इंक्रीमेंटियूं चार्ज कयूं, हिकु इंक्रीमेंट चार्ज कई। हाणे जेको डायरेक्टर साहब कयो उहो 21, 19, 20, 21 3 सालनि जी जेका प्रोसीडिंग कई, हालांकि मुंहिंजे नज़रिए मुताबिक़ साईं वायोलेशन ऑफ रूल कयो आहे। उहो छो, उन वटि मूं वटि दलील आहे। जॾहिं तव्हां पेनल्टी ॾियो था, तव्हां प्रोसीडिंग कयो था, तव्हां अपग्रेड उस्ताद खे 15/7/2022 खां अपग्रेड कयो था, त तव्हां सीनियर उस्ताद खे कहिड़े बेस ते पेनल्टी जा अख़्तियार रखो था, प्रोसीडिंग करण जा अख़्तियार रखो था? तव्हांखे इहो अख़्तियार कोन्हे। जॾहिं समरी जेका तव्हांजी पुटअप थी आहे त तव्हां इंडिविजुअल अपग्रेड कयो था माण्हुनि खे। तव्हां न्यू जेका भर्ती कई आहे, तव्हां डायरेक्टर साहब उनखे पेनल्टी ॾेई सघो था, न कि सीनियर और टीचर खे पेनल्टी ॾेई सघो था। तव्हांजो अख़्तियार तव्हांजे नोटिफिकेशन मुताबिक़ पोइ शुरू आहे, पोइ तव्हां पेनल्टी ॾियो। पर सो बि अॼु ॾींहं ताईं तव्हां असांजे सर्विस स्ट्रक्चर ते तव्हांजी गवर्नमेंट इम्प्लीमेंट न कयो आहे, तेसि ताईं तव्हां रिमेनिंग खे काई बि पेनल्टी ॾेई नथा सघो। तव्हां सर्विस ट्रिब्यूनल जे रूल्स में हलो, तव्हां सिविल सर्वेंट रूल्स में हलो, तव्हां कहिड़े बि क़ाइदे कानून में हलो, तव्हां नथा पेनल्टी ॾेई सघो। पेनल्टी वक़्तु असां अपग्रेड आहियूं, जेकॾहिं हक़ घुरऊं था पोइ असां अपग्रेड न आहियूं। हीउ किथां जो इंसाफ़ आहे, हीउ किथां जो कानून आहे? हीउ पिटो मयार जेको हले थो, हीउ दोहरा मयार जेको हले थो, इहो ई उस्तादनि में मायूसी जो शिकार थो थिए, जंहिंमें उस्ताद मायूस थिए थो, सही पढ़ाईअ ते उनजो तवजो नथो थिए। उनजा अञा बि मां असवाद पेश कयां। असुल में वाहिद डिपार्टमेंट असांजी आहे एजुकेशन जी, टीचिंग लाइन जी, जंहिंमें कंहिं बि इदारे में ईअं न हूंदो बदकिस्मती एजुकेशन डिपार्टमेंट जी आहे। कंहिं मुल्क में जॾहिं जंग लॻी, मूंखे यादि न आहे, त उते उन्हनि इहा शइ चई त सभ खां पहिरीं पंहिंजा उस्ताद लिकायो, ही क़ौम ॿीहर तरबियत करे पाए लींदा, ॿी क़ौम तयारु करे वठंदा, सुठी क़ौम तयारु करे वठंदा। हिते असांजे मुल्क में उस्ताद खे अञा बि कुचलियो थो वञे, त इहा कंहिंजी साज़िश आहे? ॿाहिरि मुल्क जी साज़िश आहे छा? उन्हनि जे फंडिंग ते तव्हां हलो था। LSU असांजे गॾु, RSU असांजे गॾु, बायोमेट्रिक असांजे गॾु, एप सिस्टम असांजे गॾु, डिप्टी कमिश्नर, असिस्टेंट कमिश्नर असांजे गॾु, SHO असांजे गॾु, कुझु टाइम चेयरमैन साहब असांजे गॾु, माण्हू ॻणींदा वञो त घणा असांजे गॾु आहिनि, रेवेन्यू जा तपेदार बि असांजे गॾु। असां जंहिं अंदाज़ में ड्यूटी कयूं था, कॾहिं कंहिं ऑफिसर अची पुछियो आहे असीं गोलियुनि में जे शाम में बि असांजो उस्ताद ड्यूटी करे थो। ट्राइबल क्राइस्ट जिते आहिनि, मुंहिंजे सिर्फ़ु कड़ियासीन मां 8-10 मोटरसाइकिलियूं उस्तादनि खां फोर्स थी वञनि, ज़ख़्मी थी चुका आहिनि। कंहिं असांजो कयो आहे अॼु ॾींहं ताईं उन्हनि जो? कंहिं उन्हनि जो तदारक कयो आहे अॼु ॾींहं ताईं? मुंहिंजूं अधियूं लेडीज़ जेकी हितां रक्षा भरे ॿाहिरि ड्यूटियूं करियूं थियूं, 30,000 हुनजी पघार आहे, त 40,000 हुननि जो किरायो मर्दनि समेत थिए थो, जेका अधीअ खे वरी वापसि अचे हिन अमुन अमान जे हिन ख़र्चनि सबबि। हीउ किथां जो इंसाफ़ आहे? हीउ सीनो दर्दनि खां भरियल आहे। कंहिंखे शिकायत कयो को ॿुधण लाइ तयारु कोन्हे को। जंगी कैदीअ सां बि अहिड़ो सलूक न कयो वेंदो आहे जेकी असां सां थो कयो वञे। तव्हां कलभूषण बि कल्ह गिरफ़्तार कयो न, त चांहि जे कोप ते विहारे हो। तव्हां उस्ताद सां तव्हां पंहिंजा रवैया, पंहिंजा लहजा ॾिठा आहिनि? जेकॾहिं कंहिं बि रेंज ते कोई बि ब्यूरोक्रेट वेठो आहे त इहे असांजे हथनि मां